बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा मां प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर शाह, डायरेक्टर रजिस्ट्रेशन एंड इंस्पेक्शन ऑफ प्राइवेट कॉलेजिस सिंध। मां अॼु हिते साईं सेक्रेटरी साहब रफ़ीक अहमद बुरड़ साहब जी ख़ासि हिदायतनि ते हिते आयुसि। साईं पाण जिन हिते चीफ गेस्ट हुआ ऐं हिकु ॾींहुं पहिरीं ताईं साईं सां जेका मुलाक़ात थी, साईं जिन पाण तमामु घणो शौक़ु ॾेखारियो त बज़ार ख़ुदि हिते में शरीक थी ऐं इदारनि खे ऐं अहिड़े फंक्शन्स खे, अहिड़नि प्रोग्रामनि खे जेको आहे हथु वॾाइबो ऐं उन्हनि जी जेको आहे सरपरस्ती कबी। अहिड़ा जेके तालीम जी फ़रोग़ जे लाइ ॾींहुं राति कोशिशि आहिनि ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु ख़िदमतूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जो जेको तालीम जो जेका प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि ते बि हिकु बहितरीनु जेको आहे मदद करे रहिया आहिनि त जीअं तालीम जी जेको आहे आम माण्हू में जेका आहे पहुचाई आसानी थी सघे। ओसर पीड़िका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तमामु वक़्त जे लिहाज़ सां बहितरीनु प्रोग्राम करे रही आहे, पर हे ई प्रोग्राम पंहिंजी नौयत जो पाण हो। हिन प्रोग्राम में हिकु सिंध जी महान शख़्सियत जो प्रचार, उन जे बारे में ॼाण सिंधी नौजवाननि खे, उन जूं अचीवमेंट्स ऐं उन सां गॾोगॾु जेका साइंस जी जेका हिकिड़ी अप्रोच आहे, जेका एग्ज़िबिशन नुमाइशी जे नाले सां, त जीअं ॿार जेके किताब में पढ़नि था उन्हनि खे प्रैक्टिकली करे ऐं ॿुधाए सघनि त जीअं उन्हनि जो साइंसी शौक़ु अञा वधीक थिए, जुस्तजू थिए, शौक़ु थिए, त हुन में साइंस जी ॼाण ऐं उनखे हासिलु करण जो हिकिड़ो वधीक उत्साह पैदा थिए। मां इंतिज़ामिया जो खे मुबारकबाद बि ॾींदुसि, शाबाज़ बि चवंदुसि, जस बि चवंदुसि ऐं इहा उमेदु रखंदुसि त अहिड़ा सिलसिला माज़ी इंशाअल्लाह मुस्तक़बिल में जारी सारी रखंदा। असां वटि सॼी दुनिया में जेको हिकिड़ो निज़ाम हली रहियो आहे, जंहिंमें हाणे थोरी जेको आहे तब्दीली महसूस बि थिए त सॼो मुआशिरो जेको आहे हिकिड़ो माशी रनअप जे पोयां आहे, त उहे भई डोड़ में आहिनि त बसि माली वसीलनि ऐं माली जेके ज़रिया आहिनि उन्हनि ॾे डोड़ कजे। इन ई सबब जे करे तालीम खे बि कंहिं हद ताईं इन जो ज़रियो बनायो वियो आहे, जेको सरासरी ग़लति आहे। तालीम शऊर जो नालो आहे, इंसान खे इंसानी जेके मयार आहिनि उन जी सुञाणप जो नालो आहे। वक़्त सां गॾु इहे इन्हनि शयुनि में इंशाअल्लाह तब्दीलियूं अचे पियूं। असांजो ॿारु जेको आहे हक़ीक़त में उन सां हिकु जेको आहे मिसहैप थी रहियो आहे, उहो इहो आहे त उन्हनि खे कैरियर काउंसलिंग जो कंसेप्ट न आहे। बसि ॿारु जॾहिं स्कूल में अचे थो उमूमन ऐं बिलख़ुसूस जेको आहे असांजे अंदरूनी सिंध में, बाबा तोखे मैट्रिक करणी आहे अहिड़े ग्रेड सां, पोइ तोखे डॉक्टर इंजीनियर थियणो आहे ऐं पोइ जेको आहे ज़िंदगी हिकु बहितरीनु गुज़ारणी आहे। इन में तब्दीली जी इंतिहाई ज़रूरत आहे। जेकॾहिं स्कूल में 9 ॾहें में उतां जा इदारा, उतां जा हेडमास्टर, उस्ताद ऐं सिविल सोसाइटी ॿारनि में हिकिड़ो काउंसलिंग जो हिकिड़ो रुझान पूरो कनि ऐं हुनखे हिकु ब्रीफ ॾियनि त बाबा दुनिया हाणे डॉक्टर इंजीनियर जी फील्ड खां घणो अॻिते वधी वई आहे, तमामु घणा शोबा आहिनि। इवन उहो शोबो भले सोशल साइंस जो हुजे या नेचुरल साइंस जो, जेके असां आर्ट्स ॾेई डिसग्रेस करे छॾींदा आहियूं, पर हक़ीक़त में उन में वॾी जेको आहे गुंजाइश कमु करण जी। पर हिते जेको फुक़दान आहे उहो कैरियर काउंसलिंग जो आहे, पर गवर्नमेंट बि इन ते तरफ़ हाणे तवजो पई ॾिए ऐं आम असांजो जेको सिविल सोसाइटी जो बाशऊर अवाम आहे उहो बि उन्हनि ॿारनि खे हाणे सही तरबियत ॾेई उन्हनि खे सही रस्तनि ते आणण जी कोशिशि में मसरूफ़ आहे।